नाज़िम, तंगवाणी में सनान कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ हड़ताल कई वही है। उन हवाले से वधिक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अता मलिक। जी अता, इन हवाले से वधिक तफ़सीलन खां आगाह कजो। जी साहिरा, बिल्कुल तंगवाणी में जिसकम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ आज तंगवाणी में सवेर मुकम्मल तौर शहर बंद थियो, जैमें मलिक मार्केट, असद मार्केट, बिजाणी मार्केट समेत जेके मेन रोड सब दुकानों मार्केट पाण मुराद बंद किया। कुछ हंध ते कुल कारोबार जेके खुल रहियो, जॾहिं त मरकज़ी जिसकम कारकुन अपील कयो त इहे मार्केट दुकान बंद थी विया आहिनि। जंहिं बाद जिसकम पारां जाफराबाद रोड खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे बस ते धरणो हणियो। उन मौके ते अॻवान देशी अजाज रूपलो ऐं ॿिनि रबर चौक ते पुॼी वॾे में जंहिंमें एसटीपी कारकुन आहे शरबत निंदवाणी मेहता मलिक ऐं ॿिनि कारकुन पिणु शिरकत की। उन मौके ते बस स्टैंड ते धरणे दौरान अॻवान चयो त जिसकम चेयरमैन सनान कुरैशी गुज़िरियल 3 ॾींहं खां खंबे गुमकियो आहे। केस में काॾो आहे त कोर्ट में आंदो वञे ऐं फ़ैसिलो हक़ में रखूं त बिना जवाब कैद रखण क़ौमी कारगुज़ारी जॾहिं ख़त्म न थी सनान कुरैशी खे जल्द आज़ादु कयो, न त ॿी सॼे सिंध में एहतिजाज दायरो वधाए वेंदो। जी अता, जी मेहरबानी।